नाज़रीन, सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। सब खां पहिरीं अवां खे ख़बरियूं ठरी मीरवाह मां। मोटरसाइकिल स्लिप थियण जे नतीजे में 28 वरनि जो नौजवान निसार मुग़ल फौत थी वियो। अवां खे ॿुधायूं पिया ठरी मीरवाह मां मोटरसाइकिल स्लिप थियण जे नतीजे में 28 वरनि जो नौजवान निसार मुग़ल फौत थी वियो। ॻोठ नंढी ठरी स्टॉप वटि मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि नौजवान ज़ख़्मी थियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में अस्पताल आंदो पियो वियो। रस्ते में उन दम धणी हवाले कयो। वधीक तफ़सील मालूम कयूं था ठरी मीरवाह मां मोहम्मद अली शहर खां। जी मोहम्मद अली शहर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, ठरी मीरवाह लॻोठ नंढी ठरी स्टॉप ठरी पीरवसन रोड ते तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल स्लिप थियण जे नतीजे में ठरी मीरवाह शहर जे नेबाउशा महल जो वासी आहे 58 वरनि जो नौजवान निसार अहमद पुटु ज़ुल्फ़कार अली मुग़ल सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में ठरी मीरवाह अस्पताल आंदो पियो वियो, जिथे ज़ख़्मनि जा सूर न सहंदे नौजवान फोत थी वियो। फोती लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसन अस्पताल में घर खणाया विया। नौजवान जो लाश घर पहुचण ते कहराम मची वियो। ॿुधायो पियो फोती नौजवान सऊदी अरब में नौकरी कंदो हुयो, जंहिंजी 2 महीननि बाद शादी हुई। जी तारा, महिरबानी अवां जी मोहम्मद अली शहर तफ़सील ॾियण लाइ। दादू ऐं भरपासे में रहंदड़ 4 औरतुनि ज़िंदगी जो अंत आणण लाइ ज़हरीली दवा पी आपघात करण जी कोशिश कई, जिनखे ॻणती जोगी हालत में सेवण अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया दादू मां, जिते दादू ऐं भरपासे में रहंदड़ 4 औरतुनि पारां ज़िंदगी जो अंत आणण लाइ ज़हरीली दवा पी आपघात करण जी कोशिश कई वई, जिनखे ॻणती जोगी हालत में सेवण अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। सकरन वेझो क़ौमी शाहराह ते बाजवा पेट्रोल पंप वटि घरनि खे ओचितो बाहि लॻी वई, जंहिं सबबि 5 कखावा घर सड़ी रख थी विया। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। सकरन मां अवां खे ॿुधायूं पिया क़ौमी शाहराह ते बाजवा पेट्रोल पंप वटि घरनि खे ओचितो बाहि लॻी वई। वधीक तफ़सील मालूम कयूं था न्याज़ टांडियो खां। जी न्याज़ टांडियो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी पहिरियां तव्हांखे ॿुधाइणु थोला त सकड़ खां 4 किलोमीटर परे ॻोठ बागली बाजवा में पोइ त हारियुनि जे तखावनि घरनि खे ओचितो बाहि विकोड़े वई। बाहि जा शोला एतिरा त तेज़ हुआ जो अख चुंभ में हिक ॿिए जा लाॻीता 4 घर सड़ी मुकमल रख थी विया। वाक़े जो इतला मिलंदे ई टाउन कमेटी सकरन जे फायर ब्रिगेड गाॾी खे ॻोठ पहुचाए बाहि ते कंट्रोल करे ॻोठ जा वधीक घर सड़ण खां बचाए वरितो। बाहि मुतासिर में मोहम्मद मंठार, हाजी ईदन अल गुलशेर शमशेर मीडिया खे ॿुधायो त बाहि सबबि अलाह ताला सड़ी राख थी वियो आहे। सनन बचनि ऐं औरतुनि समेत सख़्त सीउ में खुले आसमान हेठि वेठल आहियूं। हिननि बाहि जो सबबु पुछण ते ॿुधायो त का बि ख़बर नथी पवे त बाहि किथां आई। जी महिरबानी अवां जी न्याज़ टांडियो तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, तव्हांखे ॿुधायो ठारूशाह में क़त्ल थियल सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्द वाहिद बख़्श अबड़ो जे क़त्ल ख़िलाफ़ संदसि वारसनि पारां एहतजाज कयो वियो। संदन चवणु आहे त नौजवान खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे गुलाम शबीर उजण। जी त असां ठारूशाह थाणे ॾाढो मौजूदु आहियूं, जिथे गुज़िरियल राति ठारूशाह भरिसां कच्छ जे इलाइक़े मां सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्द वाहिद बख़्श अबड़ो जो लाश जेको आहे हथु आयो आहे। उन्हनि वारसनि अॼु ठारूशाह थाणे ॾाढो लाश धरणो आयो आहे। हिननि जो मुतालबो आहे त कातलनि खे जल्द गिरफ़्तार कयो। अचो त हिननि जे वारसनि खां पुछूं त हिननि जो वधीक छा चवणु आहे। केस ज़ाहिर करिए त कंहिं मुंहिंजो छा ताऊं मारियो आहे, छो मारियो आहे। अच्छा, तव्हांजी कंहिंसां का ज़ाती दुश्मनी? न, दुश्मनी असांखे कंहिं सां का कान्हे का। असांखे हिन महिल हिन पुलिस ताव न कंहिं नुमाइंदे जो न वरी को असांजे वॾो MN MP आयो आहे। हीउ बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। असां पंहिंजी मदद पाण त खणी आया आहियूं, न एम्बुलेंस मिली आहे न कुझु मिली आहे। डारसन में लाश खणी आया आहियूं। हिन महिल त रखियो 12 कलाक गुज़री विया आहिनि। असां त कंहिं पुलिस दाव न कयो आहे। असांजो DIG ऐं असांजो SSP नौशर फरीद खे अपील आहे त असां इंसाफ़ कयो वञे। नौशर फिरोज़ जो शागिर्द हुयो। राति जो 6 बजे हिनखे कातिल हिनखे बुरी तरह सां मारे हलिया विया आहिनि, जंहिंजो अञा पतो न पइजी सघियो आहे। शक तौर ते 2 ॼणा गिरफ़्तार पुलिस कया आहिनि। DSP SSP जंहिं अञा असां न हिते मिलियो आहे न तावन कयो आहे। जेसीं ताणी उन ॻाल्हि जो नोटिस SSP न वठंदो तेसीं ताणी असांजो एहतजाज जारी रहंदो। को बि असां वटि पुलिस न को माण्हू न को पुलिस वारो आयो न को चङू न मठो। असां बेवस थी ऐं असां अॼु धरणो आयो आहे रोड ते। थाणे वारनि अहिड़ो कमु कयो आहे जो पुलिस पंहिंजा दरवाज़ा बंदि करे अंदरि वेठी आहे। बंदि कयूं ॿाहिरि निकिरनि ई कोन था। हाणे असां ग़रीब काॾे वञूं, मिसकिन असां ज़ुल्म आहे। जी नाज़रीन, जीअं त तव्हां जेका शहीद थियल जेको आहे वाहिद बख़्श अबड़ो जे वारसनि जो जेको आहे मुतालबो ॿुधो, उन्हनि जो चवणु आहे त असांजो बेगुनाह जेको आहे नौजवान क़त्ल कयो आहे ऐं हिननि जो मुतालबो आहे IG सिंध खां या बाला अफ़सरनि खां त हिन जा कातिल जल्द खां जल्द गिरफ़्तार कनि, न त नौशहरो बाईपास बंदि कंदासीं। कैमरामैन अकबर हुजण सां गॾु गुलाम शबीर हुजण, टाइम न्यूज़ ठारूशाह।
गुलाम शबीर उजण जी रिपोर्ट अवां ॾिठी। उनखां पोइ अवां खे ॿुधायूं घोटकी में कैमरो पुलिस मुस्मात हुस्ना ओठो क़त्ल केस में जवाबदार मुड़िस रजब ओठो खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मक़तूल औरत जो क़त्ल केस सरकार जी फ़रियाद ते गैमरो थाणे ते दाख़िल कयो हो। अवां खे ॿुधायूं पिया नाज़रीन घोटकी में गैमरो पुलिस मुस्मात हुस्ना ओठो क़त्ल केस में जवाबदार मुड़िस रजब ओठो खे गिरफ़्तार कयो आहे। घोटकी मां टाइम न्यूज़ रिपोर्टर माजिद संघड़ असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी माजिद संघड़, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा ही घोटकी भरिसां गेमरो थाणे जी हद में कारें जे इल्ज़ाम हेठि जवाबदार मुड़िस पंहिंजी घरवारी मुस्मात हुस्ना ख़ातून खे घुटा ॾेई क़त्ल कयो हो, जंहिंखां पोइ गेमरो पुलिस कार्रवाई कंदे जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन वरिसां गेमरो पुलिस जो चवणु आहे त खानकोट भरिसां घर ते छापो हणी करे कारें इल्ज़ाम हेठि पंहिंजी घरवारी खे क़त्ल कंदड़ जवाबदार मुड़िस रजब रजू ओठो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदार रजब ओठो पुलिस आॾो पंहिंजी घरवारी हुस्ना ओठो खे क़त्ल करण जो ॾोह जो पिणु एतिराफ़ बि कयो आहे। तायरा ॿुधाईंदा न त जवाबदार रजब ओठो कारें इल्ज़ाम हेठि पंहिंजी नौजवान घरवारी हुस्ना ओठो खे अॼु सुबुह जो मुबैना तौर ते गिची में रसो विझी करे उनखे घोटा ॾेई क़त्ल करे छॾियो हो। सिविल अस्पताल घोटकी में 4 कलाकनि ताईं लाश पियल रहियो, पर मक़तूला नारी जो पोस्टमार्टम न थी सघियो, जंहिं बाद नारी जे वारसनि मस्मात लतीफ़ा ख़ातून ॿिनि एहतजाज कंदे पोस्टमार्टम रूम जो हथोड़नि सां तालो बि तोड़े छॾियो। बाद में लेडी डॉक्टरनि जे पहुचण बाद नारी जो पोस्टमार्टम कयो वियो ऐं सिविल अस्पताल घोटकी में नारी जे वारसनि जो वधीक चवणो हो त मुंहिंजी धीअ हुस्ना ख़ातून खे मुड़िस रजब अली ओठो संदसि ससु ऐं सोहरे घोटा ॾेई क़त्ल कयो आहे। जवाबदारनि धीअ खे बेगुनाह क़त्ल करे हुन सां ज़ुल्म कयो आहे। जी तायरा, महिरबानी अवां जी माजिद संघड़ तफ़सील ॾियण लाइ। टंडो गुलाम हैदर पुलिस बबर बस स्टॉप ते कार्रवाई करे पीनू फ़कीर बाबू जोगी खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस पीनू फ़कीर ख़िलाफ़ गदागरी एक्ट तहत केस बि दाख़िल करे छॾियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया नाज़रीन टंडो गुलाम हैदर मां पुलिस पारां बबर बस स्टॉप ते कार्रवाई करे पीनू फ़कीर बाबू जोगी खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस पीनू फ़कीर ख़िलाफ़ गदागरी एक्ट तहत केस बि दाख़िल करे छॾियो आहे। कंदकोट जे शजरा चौक ते गंदगी वधी वई आहे, जंहिं सबबि रहवासी सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे इमरान खोसो। बिल्कुल शहर की खूबसूरती के हवाले से इनका पहिरियां पंहिंजी नादरीन के बेड़ी चौक की सूरत हाल ॾेखारीसीं। इन वक्त असीं शुजरा चौक ते मौजूद आहियूं। शुजरा चौक ते पंहिंजी नादरीन के सूरत हाल का आगाह क्यों त ही गंदगी जा जेके ढेर लगा पिया आहिनि। साॻी सूरत हाल आहे। ही शहर की खूबसूरती है जिते जेके शहर जो मेन इंडस आहे जिते चइनी सूबनि जी ट्रैफिक है वह कंदकोट का क्रॉस कंदे अॻिते वेंदी आहे, पर हिन शहर की सूरत हाल पंहिंजी नादरीन ॾिसी सघंदी त ही गंदगी आहे, ही गंदगी जा ढेर लगा पिया आहिनि। इनमें इहो जेका आहे त टाइम न्यूज़ वाज़े जेको आहे त नादरीन के पंहिंजो ॾेखारियो आहे त ही जेकी बजट जेकी रिलीज़ थींदी आहे हर साल हिननि शहर जे मोनूमेंट्स ते, त उहा बजट किथे ख़र्च थिए थी उहो बिल्कुलु जेके आहिनि त ऑफिसरनि जी बिट बयानी जेको आहे त ज़ाहिर थिए पई। ही सूरत हाल आहे। असांजे जेके बि हिते जा मोतबर माण्हू आहिनि अलाह अलाह बि भलाई कंदो। असांजे शहर जी वध में वधि ख़िदमत कंदा, वध में वधि शहर खे सुठो रखंदा, असांजे लाइ भलाई आहे। बसि उहो असांजे उन जी ॻाल्हि मां छा चई सघंदो आहियां, लेकिन इहो आहे त जेतिरो थी सघे भलाई करनि असांजे शहर में। असांजो सुठो शहर आहे, क़दीमी शहर आहे, पुराणो शहर आहे कंदकोट। अलाह कंदो भलाई थींदी, अलाह कंदो सम्झनि था ॿुधनि था, अलाह भलाई कंदो, ख़लात भलाई थींदी अलाह जो। हिन रोड ते असांजे शहर जे इंटर जो रस्तो आहे। अगरि दुआ जेकी आहे सुठी नमूने हुजे हा, अगरि माण्हू मज़े में दुआ घुरंदो आहे अलाह कोई का शइ घुरंदो आहे अलाह हुनखे ॾींदो आहे। अगरि हे शइ जेकी आहे तमामु ख़ूबसूरत हुजे हा, सुठी शइ ठहियल हुजे हा त माण्हू इम्प्रेस थियनि हा। शहर में ख़ूबसूरत शयूं जेकी हूंदियूं आहिनि उनखे माण्हू ॾिसणु ईंदो आहे परे खां त इहे शहर तमामु सुठो आहे ऐं तमामु सुठी शयूं आहिनि, हिनखे माण्हू हीअ ॾिसे। कम जी निगदाश करण वारा ऑफिसर आहिनि, सुठे नमूने करनि। असां त इहो चऊं था त इहे शहर इहो शयूं ठहिनि, ख़ूबसूरत ठहिनि। ख़ूबसूरत शयुनि में माण्हू मुतासिर थिए थो। उजड़े लाइ तव्हां पाण बि ॾिसो था का ख़ूबसूरती न आहे असांजे शहर खे। ज़िला इंतिज़ामिया खे आगाह कयूं था त हिनखे जेको ख़ूबसूरती आहे न रौनकूं असांजे शहर में बहाल थियनि। हिन वक़्तु बि तव्हां ज़बूल जा शिकार थियल आहिनि। जेके ख़ूबसूरती आहे ऐं जेके रोड रस्ता आहिनि सफ़ा बेकार लॻा पिया आहिनि।
असांजी अपील आहे त महिरबानी करे हिननि खे सही सुहिणो करे वञनि जीअं हितां जा माण्हू ऐं होटल वारा ॾिसी लुत्फ़अंदोज़ थियनि। पर अफ़सोस सां चवणो थो पए त असांजे ज़िले हेडक्वार्टर शहर में इंतिज़ामिया ख़ामोश बणी वेठी आहे। असांजे शहर जी ख़ूबसूरती जो हिननि खे अंदाज़ो बि कोन्हे त मोनूमेंट्स खे ॾिसण जे लाइ ॿिया माण्हू ॿाहिरां जा माण्हू जॾहिं शहर जा अंदरि दाख़िल थींदा नी त उहे पहिरियों ॾिसंदा नी शहर जी मोहाड़ी कीअं आहे, जंहिंजो मुंहुं अहिड़ो हूंदो त उन शहर जो अंदरि हशर छा हूंदो। हाणे हर तव्हां जहिड़े बि वञो शहर में, जहिड़े बि मुल्क में वञो, जहिड़े बि दुनिया जे शहर में अंदरि वेंदो त उन जूं निशानियूं हूंदियूं नी, उन जी ख़ूबसूरती जे लाइ उहो मोनूमेंट्स जेके नी वॾा उन में ख़र्च कया वेंदा नी, उनखे ख़ूबसूरत बणायो वेंदो आहे, उन जी देखभाल कई वेंदी आहे ऐं हर साल उन जी देखभाल करे उनखे रंग ऐं रोगन कया वेंदा नी। हाणे मोनूमेंट्स जी हालत तव्हां पाण ॾिसो था कंडीशन छा आहे। जेकॾहिं इहे मोहाड़ी अहिड़ी हूंदी त जिसका देखना ख़राब उसका खाना भी ख़राब, इहा कहावत आहे असल में। जी नाज़रीन, कंदकोट शहर जे मुख़्तलिफ़ मोनूमेंट्स ते मौजूद हुआसीं ऐं उनजी सूरत हाल जेकी हुई उहा पंहिंजी नाज़रीन खे ॾेखारीसीं। ज़िले हेडक्वार्टर शहर कंदकोट आहे, उते 4 ख़ूबसूरत मनाज़िर मोनूमेंट्स आहिनि जंहिंजी सूरत हाल इंतिहाई ख़स्ता आहे। गंदगी जा जेके ढेर आहिनि, मिटी जा जेके ढेर आहिनि उते पयल आहिनि, पर ज़िले इंतिज़ामिया जेकी हर साल हिननि मोनूमेंट्स ते 30 लख रुपया बजट उगाड़ींदी आहे, पर उन मोनूमेंट्स जी सूरत हाल इहा आहे त उते कंहिं बि क़िस्म जी सफ़ाई सुथराई जो निज़ाम ॾिसण में न पियो मिले। जेके शहरी आहिनि, जेके ॿारड़ा आहिनि, जेके हिते अची लुत्फ़अंदोज़ थींदा आहिनि, पर उहे अची हिते वीरानी ॾिसी करे, गंदगी ॾिसी करे वापसि हलिया वेंदा आहिनि। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेकी मोनूमेंट्स आहिनि जिते सरकार पारां बजट बि जारी कई वेंदी आहे, ज़िले इंतिज़ामिया नेक नियती सां हिननि मोनूमेंट्स जी जेके सार संभाल रखी वञे, जीअं जेके शहरी आहिनि हिन ख़ूबसूरती मनाज़र खे ॾिसी लुत्फ़अंदोज़ थी सघनि। इमरान अली खोसो, टाइम न्यूज़, कंदकोट। इमरान अली खोसो जी रिपोर्ट मां ॾिठी। उनखां पोइ अव्हांखे ॿुधायूं, मलीर जे गगर वारे इलाइक़े में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ सिविल सोसाइटी जे ज़रिए क़ौमी शाहराह ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणो हो त इलाइक़े में बदमनी वधी वई आहे, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया, मलीर जे गगर वारे इलाइक़े में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ सिविल सोसाइटी जे सर ते क़ौमी शाहराह ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नाज़ खां। जी नाज़ शर। जी तारा, मां तव्हांखे ॿुधायां त मलीर जे गगर वारे इलाइक़े में जेको आहे वधंदड़ बदमनी, फुर ऐं चोरियुनि जे वारदातुनि ख़िलाफ़ सिविल सोसाइटी पारां ज़ाहिद ज़ुरानी, एजाज़ सोलंगी, सिंगार बुलेदी, फयाज़ उतेर ॿियनि जी अॻवानी में जेको आहे उहो एहतिजाजी मुज़ाहिरो करे नेशनल हाईवे ते धरणो लॻायो वियो। इन मौक़े ते धरणे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त गगर जे इलाइक़े में चोरी ऐं फुर जूं वारदातूं रोज़ानो जो मामूल बणिजी वियूं आहिनि। स्टील टाउन पुलिस इन हवाले सां कख भञी बीणो जेको आहे उहो नाहे कयो ऐं पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। अॻवाननि चयो त पुलिस जी रिवायती लापरवाही जेका आहे उन सबबि गगर जा माण्हू जेका आहिनि उहे पंहिंजे घरनि में बि पाण खे गैर महफ़ूज़ सम्झी रहिया आहिनि ऐं फुर जे डप सबबि जेको आहे निंडूं उन्हनि जूं हराम थी वियूं आहिनि, जेकी रातियूं जागी गुज़ारे रहिया आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त इन्हनि जो पुलिस जे ख़िलाफ़ इन्हनि IG सिंध, SSP मलीर ऐं ॿियनि वस वारनि खां घुर कंदे चयो त स्टील टाउन पुलिस जेका आहे उन जे ख़िलाफ़ कार्रवाई करे, ज़िम्मेदार जेके आहिनि उन जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे गगर में चेक पोस्ट, पुलिस जी चेक पोस्ट क़ाइमु कई वञे त जीअं अवाम खे सस्तो जेको आहे उहो वेझो इंसाफ़ फ़राहम थी सघे। जी महिरबानी अव्हांजी नाज़ शर तफ़सील ॾियण लाइ। कुंभ वेझो ॻोठ इरशाद गोपांग वासियुनि तरफ़ां ख़ैरपुर पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस घरनि ते चढ़ाई करे औरतुनि ऐं मर्दनि खे तशदुद जो निशानो बणायो ऐं नौजवान इम्तियाज़ गोपांग खे खंबे गुम करे छॾियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, कुंभ वेझो ॻोठ इरशाद गोपांग वासियुनि तरफ़ां ख़ैरपुर पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। ॻोठाणनि जो चवणु हो त पुलिस घरनि ते चढ़ाई करे औरतुनि ऐं मर्दनि खे तशदुद जो निशानो बणायो ऐं नौजवान इम्तियाज़ गोपांग खे खंबे गुम करे छॾियो आहे। ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ टेस्ट मैच में 7 विकेट्स वठंदड़ खिप्रो वासी नौजवान नोमान महर जे वालदेन खे संदसि कामयाबी ते ख़ुशी थी आहे। संदसि वालदेन जो चवणु आहे त नोमान महर खे नंढे हूंदे खां ई क्रिकेट जो शौक़ु हो। खेसि ख़ुशी थी रही आहे त नोमान पहिरीं टेस्ट में कारकर्दगी ॾेखारी। तफ़सील ॿुधाए रहियो आहे इम्तियाज़ खोसो। Big drive and well, it's taken at leg slip. Chip shot, is this the fifth? Noman Ali debut test match, he has 5.
and well deserved. It's been a very good one. सांगड़ जे खिपरो तहलके सां तालुक़ रखंदड़ क़ौमी टीम में शामिल नौजवान रांदीगर नौमान अली महर डेब्यू टेस्ट दौरान 7 विकेटूं वठी इहो साबित कयो आहे त सिंध जा नौजवान क्रिकेट जे मैदान में बि कंहिंखां घटि न आहिनि। नौमान महर जो तालुक़ त जेतोणीकि खिपरो सां आहे, पर हू पंहिंजे वालिदेन सां गॾु सन 2000 ईस्वी दौरान लॾे अची हैदराबाद में आबाद थियो। साइट जे इलाइक़े न्यू लेबर कॉलोनी में नौमान पंहिंजे वालिदेन ऐं भाइरनि सां गॾु रहे थो। टाइम न्यूज़ सां वीचारण दौरान नौमान जे वालिद गुलाम रसूल महर ॿुधायो त नौमान खे नंढपण खां ई क्रिकेट रांदि जो शौक़ु हो। इब्तिदाई तौर हुन खिपरे जे घिटियनि में क्रिकेट रांदि खेॾी, बाद में स्कूल लेवल ते थींदड़ क्रिकेट टूर्नामेंट्स में पिणु हिसो वरितो। संदसि वालिद मूजिबि सन 2000 ईस्वी में हैदराबाद आमद बैदि नौमान अफ़ज़ाल फज़ल रहमान क्रिकेट क्लब ज्वाइन कयो ऐं ईअं हैदराबाद रीजन UBL ऐं KRN में खेॾण खां पोइ नादरनि में लगातार 3 साल सलाड़ियल रहियो। डूंगरियूं खणी क्रिकेट खेॾींदा हुआ ॿार। नानो शौक़ीन हो, मामो जो क्रिकेट खेॾींदो हो, त हुन खां असां गॾु जेको आहे खेॾींदे खेॾींदे खिपरे में स्कूल लेवल ताईं खेॾिया। उन खां पोइ असां 2000 में हिते शिफ्ट थियासीं। हिते बि स्कूल लेवल ते खेॾी। उन खां पोइ जेको आहे सो फज़ल रहमान जेको आहे सो क्रिकेट क्लब ज्वाइन कई। उतां पोइ जेको आहे सो हैदराबाद रीजन खेॾियो फर्स्ट क्लास। उतां पोइ UBL, उन खां पोइ KRN, उन खां पोइ हाणे नादरनि में जेको आहे सो हो। उते हुनजी क्रिकेट जी जेका आहे सा कैप्टनशिप कई। मुसलसल 3 सालनि खां हू जेको आहे सो परफॉर्म कंदो रहियो ऐं हिन वक़्तु जेको आहे सो 2 सालनि खां वठी ही टॉप परफॉर्मर हो। इन करे पोइ PCB जेको आहे हुनखे जेको आहे सो चांस ॾिनो। अल्हम्दुलिल्लाह पहिरें टेस्ट में हुन पंहिंजो जेको आहे सो कारकर्दगी ॾेखारी, साबित करे छॾियो त हू इन जो अहल आहे। हाणे तव्हां हिकिड़े वालिद खां हुनजी ख़ुशी जो अंदाज़ो पुछो था, को अंदाज़ो नथा लॻाए सघो। नौमान महर जी अमड़ मूजिबि त हुन दुआ घुरी हुई त संदसि पुटु ॾखिण अफ्रीका खिलाफ़ टेस्ट दौरान हैट्रिक कंदो, पर हुन 5 रांदीगर आउट करे खेसि तोड़े ऐं सिंध वासियुनि खे बि हैरान करे छॾियो आहे। जी बहुत खुशी है बेटा, इस वक्त मैं अपनी खुशी का इजहार नहीं कर सकती। अल्हम्दुलिल्लाह मेरे बेटे ने आज इतनी अच्छी परफॉर्मेंस की है, मैं बहुत खुश हूँ। शुक्र है अल्लाह ताला का। बचपन से उसे बहुत शौक़ था और अल्लाह ताला ने उसकी सुनी है, अल्लाह ताला ने उसे कामयाब भी किया है। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, हम लोग बहुत खुश हैं, इतने खुश हैं। जी मुझे उम्मीद थी, क्योंकि माशाल्लाह वो विकेटें लेते रहे ना, तो मुझे उम्मीद थी इंशाल्लाह। मैंने 3 विकेटों की दुआ की थी। शुक्र अल्हम्दुलिल्लाह 5 विकेटें ली हैं और पाकिस्तान को जिताया। शुक्र है अल्लाह पाक का। क़ौमी टीम में शमूलियत ऐं बहितरीन बॉलिंग ते संदसि वॾो भाउ ऐं पितकड़ी भाणे जी बि तमामु घणो ख़ुशि आहिनि। इंटीरियर सिंध से ये पहले प्लेयर हैं जो जिन्हें टेस्ट कैप मिली है, और ये हमारे लिए बल्कि इंटीरियर सिंध और यानी पूरे हैदराबाद के लिए एक एज़ाज़ की बात है कि वो खेले भी हैं। और अल्हम्दुलिल्लाह अल्लाह का बहुत करम हुआ कि इन्होंने अपने डेब्यू टेस्ट में ही बेहतरीन परफॉर्मेंस भी दी, और अल्हम्दुलिल्लाह पहले ही हमारा सर फ़ख्र से बुलंद था और उनकी परफॉर्मेंस ने तो उस पर 4 चांद लगा दिए। इंशाल्लाह अल्लाह से ही उम्मीद है कि आगे भी इंशाल्लाह वो पाकिस्तान का इसी तरह से नाम रोशन करेंगे और पाकिस्तान के लिए अच्छा परफॉर्म करेंगे इंशाल्लाह। बहुत अच्छा इंशाल्लाह मामू, आप और हमारी दुआएं आपके साथ हैं। अल्लाह करे आप और भी अच्छा खेलें। डेब्यू टेस्ट में बेहतरीन रांदि जो मुज़ाहिरो कंदड़ क्रिकेटर नौमान महर जा पाड़ेसरी नौजवान ॿुधाइनि था त क़ौमी टीम में शमूलियत खां पहिरीं नौमान इलाइक़े में थींदड़ क्रिकेट टूर्नामेंट्स में बेहतरीन रांदि जो मुज़ाहिरो कयो। अॼु त बाबा सुठो लॻो, तमामु सुठो। जी माने असांजी कैली जो पाकिस्तान जो नालो रोशन करे, यही सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, तव्हांखे भला कॾहिं उमेद थी पाकिस्तानी क्रिकेट टीम में शामिल खिपरे जो? बस हिकिड़ी नसीब हूंदो आहे, थी वियो बस। महिनत जाम करी अथसि, राति ॾींहुं लॻो पियो हो, को मसलो। जॾहिं खां हिते आया आहिनि तॾहिं खां असीं हिनखे सुञाणींदा। 2003 में आया आहिनि हिते, तॾहिं खां हिनखे सुञाणींदा। असां वटि हिते गलियुनि में रांदि रहंदा हुआसीं, गॾु ई रांदि रहंदा हुआसीं क्रिकेट। केॾी महिल किथे हूंदो, केॾी महिल किथे रांदि रहंदो, माना हिनखे ॾाढो शौक़ु हूंदो। ये नौमान भाई खेॾियो बि, ऐं हिन फ्रेंड आहियां। सही हो। तव्हांजे पड़ोस जो आहे? जी जी। पहिरीं हिते रांदि वग़ैरह कंदो? पहिरीं हिते रहंदो। किथे किथे रहंदो? पहिरीं हिते ग्राउंड में बि रहंदो, हाणे वरी हुते बि रहे। हाणे सुठो पियो खेॾे।
नौमान अली महर पाकिस्तान क्रिकेट टीम जो 12हों रांदीगर आहे जंहिं डेब्यू टेस्ट में 5 विकेटूं वरतियूं। सिंध जे खिपरे सां तालुक रखंदड़ स्पिनर जा घर भाती संदसि कारकर्दगी ते तमामु घणा ख़ुशि आहिनि, जॾहिं त पाड़ेसिरियुनि पारां बि नौमान जे घर पहुची संदसि वालदेन खे मुबारकूं ॾियण वारो सिलसिलो बि जारी आहे। कैमरामैन न्याज़ मल्हा सां गॾु इम्तियाज़ खोसो, टाइम न्यूज़ हैदराबाद। रिपोर्ट अमां ॾिठी नाज़रीन। उन खां पोइ मूंखे ॿुधायो मीरपुर ख़ास में अटे जे सरकारी अघनि ते कंट्रोल न थियण, सिहत जी सहूलियतुनि जी खोट सबबि ॿियनि बुनियादी मसइलनि जे हल लाइ SUP जे सर ते हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी सिविल अस्पताल आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मूंखे ॿुधायो पियो मीरपुर ख़ास में अटे जे सरकारी अघनि ते कंट्रोल न थियण, सिहत जी सहूलियतुनि जी खोट समेत ॿियनि बुनियादी मसइलनि जे हल लाइ SUP जे सर ते हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी सिविल अस्पताल आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील मालूम कयूं था रविशंकर खां। जी रविशंकर। बिल्कुल तारा, अटे जे सरकारी अघ ते कंट्रोल न थियण, मंशियात जी सरेआम विकिरो, सफ़ाई थियण जो नाक़स, इंतज़ाम समेत जेका सिहत जी सहूलियतुनि जी खोट ऐं ॿियनि मसइलनि बुनियादी मसइलनि ख़िलाफ़ जेको SUP जे सॾ ते ऐं ॿियो जेको क़ौमी पार्टियुनि जे सॾ ते जेको प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। महिरबानी अवां जी रविशंकर तफ़सील ॾियण लाइ। सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।